क़त्ल जे इंसानी सिहत लाइ हाकारी असरनि खां केर बि इनकार नथो करे सघे। जदीद साइंस बि इन ॻाल्हि खे क़बूल करे थी त क़त्ल में फाइबर ऐं ॿियूं शयूं हुजण करे उहा सिहत लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं ॾींहं में रुॻो क़त्ल जूं 3 ॻरियूं खाइजनि त तव्हांजे जिस्म ते ख़ुशगवार तासुर क़ाइमु थींदो ऐं तव्हांजो जिस्म केतिरियुनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो। उन खां सवाइ दिलि, जिगर ऐं दिमाग़ खे बि ताक़त मिलंदी ऐं तव्हां पाण खे चुस्त ऐं फुर्त बि महसूस कंदा। पाण सगुरनि जी सुनत सां गॾु सिहत जे माहिरनि 12 ॾींहंनि ताईं क़त्ल लगातार खाइण जा केतिरा ई फ़ाइदा ॿुधाया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त क़त्ल बेवक़्ताइती बुख खे ख़तमु करण जो बहितरीनु ज़रियो आहे। क़त्ल खाइण सां आयरन जी सतह वधे थी, जंहिंजे करे रत जी खोट ख़तमु करण में बि मदद मिलंदी आहे। पर शुगर जे मरीज़नि खे इन जे इस्तेमाल बाबति एहतियात करणु घुर्जे। जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ी, तेज़ाबियत, मादे या आंद्रनि जी तकलीफ़ आहे त क़त्ल उन्हनि लाइ तमामु बहितरीनु खुराक आहे। उन में मौजूदु फाइबर मादे ऐं ॿियनि उज़वनि खे सिहतमंद रखे थो। क़त्ल में मैग्नीशियम जे करे सोज ते ज़ाब्तो आणण जूं बि सलाहियतूं आहिनि। जॾहिं त उन जो 12 ॾींहंनि ताईं इस्तेमालु जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि में सूर ऐं तकलीफ़ खां बि बचाईंदो आहे, जेका ॻाल्हि साइंसी तहक़ीक़ में बि साबित थी चुकी आहे। हिक तहक़ीक़ मां साबित थियो आहे त जेके औरतूं उमीदवारीअ दौरान क़त्ल इस्तेमालु कंदियूं आहिनि, उन्हनि खे ॿार पैदा करण ऐं ॿियनि तकलीफ़ुनि खां बचण में मदद मिले थी। इन लाइ माहिर 70 खां मथे हामला औरतुनि जो जाइज़ो वठण खां पोइ इहो नतीजो कढियो त डिलीवरी खां 4 हफ़्ता अॻु लगातार क़त्ल शुरू कंदड़ औरतुनि खे ॿार पैदा करण में सवलाई थी। जीअं त क़त्ल में मैग्नीशियम जो झझो मिक़दार हुजे थो, इहो ई सबबु आहे त इहा रत जे वहिकरनि ते ज़ाब्तो रखे ब्लड प्रेशर जा मसइला ख़तमु करे थी। इन सां गॾु पोटाशियम हुजण जे करे दिलि जी सिहत पिणु बहितर थींदी आहे ऐं दिलि जे दौरे पवण जा इम्कान बि घटिजी वेंदा आहिनि। क़त्ल में विटामिन B6 हुजण करे इंसान जो एसाबी ऐं दिमाग़ी निज़ाम बि बहितर थींदो आहे। 2 हफ़्तनि ताईं लगातार क़त्ल खाइण सां रोज़मर्रा जे कमकार में बि बहितर कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करे सघिजे थो।